त असां जंगल में पूजी विया आहियूं। असांजो अजय न्यूज़ चैनल जेको आहे हर हंधि बाख़बर रखण लाइ जिथे किथे वेंदो आहे। त अॼु असांखे तमामु शातिर जिन जो इंटरव्यू वठण वारा आहियूं। तमामु अनक़रीब जिन अचण वारो आहे। जी जिन भाई अची वियो। जी जिन भाई तव्हां कॾहिं खां जिन आहियो? अच्छा जी। ओ बाबा बच्चा को पैदाशी जिन कोन है, पानी की खोटे जे करे थियो है। अच्छा अवां गायब कीअं थी वेंदा आहियो? जी उम्मीदवार अवां का 25 साल घुमते वञनि ऐं वीअं थियो वञा। अच्छा हिकु अवां खां शिकायत आहे, अवां अमीरनि खे पैसे वारनि खे छॾे सिर्फ़ु ग़रीबनि खे चंबंदा आहियो। हिकु बुख, हिकु बेरोज़गारी ऐं वरी अवां बि ठॻिया उन्हनि ते बीठा आहियो। न मुंहिंजे चवण जो मतिलबु ग़लति कोन आहे त ईअं छो आहे? अवां पैसे वारनि वटि छो कोन वेंदा आहियो? असांखे लाचार आहिनि हिननि मोड़ हिन में असां माण्हुनि में कोन था वञी के डॉक्टर जिन भाई असांखे त राह गुनाह जी असांजी आवाम खे को जेके असांजा ॾिसण आहिनि उन्हनि खे को पैगाम ॾियणु चाहींदव? को पैगाम मां तो सोचे समझी ॾिजो न तव्हां बि मूं वांगुरु जिन थी वेंदव।